हिकिड़े ॾींहुं अचानक सां हिकिड़े 80 साल जे पीरसन खे हार्ट जी तकलीफ़ थी पई ऐं हू डॉक्टर खे ॾेखारण लाइ अस्पताल वियो। डॉक्टर खे सजेशन ॾिनी त तव्हांजे हार्ट जो ऑपरेशन थी ऐं हार्ट जो प्रॉब्लम आहे त हुन पीरसन चयो त भले तव्हां मुंहिंजे हार्ट जो ऑपरेशन कयो ऐं डॉक्टर हुनखे एडमिट कयो। नशो ॾेई हुनजे हार्ट जो ऑपरेशन कयईं ऐं 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुनखे होश आयो त हुनखे अस्पताल जो मजमूई तौर ते जेको ऑपरेशन आहे या मेडिसन आहे हुनजो बिल कढियो वियो 8 लख रुपया हुयो। त उहो पीरसन रोअण लॻो डॉक्टर ॾे ॾिसी। डॉक्टर खेसि चयो त जेकॾहिं तव्हां हीउ बिल अफोर्ड नथा करे सघो त असां हिन में कुझु कमी आणे सघूं था। त हुन पीरसन मुस्कुराए डॉक्टर खे चयो त मां हिन लाइ नथो रहां त 8 लख रुपया बिल आयो आहे, तव्हां 8 लख रुपया बिल कढो आहे त मां अफोर्ड करे वञा, पर मां हिन लाइ सोचां थो त जंहिं असांखे पैदा कयो आहे, जंहिं मूंखे पैदा कयो आहे हुन 80 साल मुंहिंजे दिलि जी हिफ़ाज़त कई आहे, पर मूं ॾे बिल त रुपियो बि न आयो आहे। तव्हां सिर्फ़ु 3 ॾींहंनि जा 8